अस्सलाम वालेकुम। आवां नजमा काविश। जीअं त तव्हांखे ख़बर पई हूंदी त कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजे वालिद साहब जी डेथ थी हुई, त मूं फेसबुक ते बि इहा अपडेट रखी हुई ऐं काफ़ी माण्हुनि मूंखे उन ते कमेंट कया हुआ ऐं दुआउनि जे लाइ बि चयो हन ऐं मग़फ़िरत जी दुआनि लाइ बि चयो हन। त मां उन्हनि सभिनीनि जे लाइ शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि एॾा सुठा कमेंट ॾिना। ऐं बाक़ी बि दुनिया फ़ानी आहे, सभिनीनि खे वञिणो आहे ऐं जेके जेके मूं वटि आया उन्हनि जी बि महिरबानी। ऐं अॼु मुंहिंजे घर जेके मुंहिंजा साथी फ़नकार, जेके मुंहिंजा पुराणा दोस्त जिन्हनि सां मूं इलाही कमु कयो आहे गॾु ऐं हिकिड़ो अरसो गुज़रियो आहे असांखे गॾु, सो अॼु मूं वटि आया आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। छो जो भले खणी असां ख़ुशीअ में कंहिंजे नथा वञूं, पर कंहिंजे ॾुख में शरीक थियूं था त इहो असांखे सॼी ज़िंदगी यादि रहंदो आहे। सो इहे त मुंहिंजा अहिड़ा फ़नकार आहिनि, मुंहिंजा माना घर भाती आहिनि सम्झो। त मां त कॾहिं इन्हनि खे फ़नकार सम्झो ई न आहे, बल्कि घर भाती सम्झो आहे ऐं हे बि मूंखे पंहिंजो घर भाती सम्झंदा आहिनि। सो अॼु हे आया आहिनि पेर भरे मुॾे, इन्हनि जे लाइ मां थैंकफुल आहियां ऐं शुक्रगुज़ार आहियां ऐं शुक्रिया अदा कंदसि त अॼु पंहिंजे क़ीमती टाइम कढी मूं वटि आहिनि। त सभिनीनि खां पहिरीं मां तव्हांखे मिलाईंदसि अली रज़ा सां। जी अली रज़ा, अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु ठाक। अली रज़ा, थैंक यू सो मच, तव्हां अॼु आया आहियो ऐं मूंखे ख़ुशी थी आहे त तव्हां बि मुंहिंजे ग़म में शरीक आहियो ऐं बसि अलाह साईं तव्हांखे ख़ुशियूं ॾिए ऐं आबाद रखे। इंशाल्लाह इंशाल्लाह, आमीन आमीन। नजमा ॿियो इहो आहे त असांजो पाण में जेको आहे न टाइम वधीक गुज़रंदो आहे गॾु बिल्कुलु। पंहिंजी फैमिलियुनि सां। त असांजी बि माना असां हिकिड़ी फैमिली वारे माहौल में कमु कंदा आहियूं, त असां बि हिकिड़ी फैमिली ई आहियूं। त माना तुंहिंजा वॾा असांजा वॾा सभिनीनि जा हिकु जेतिरा ई आहिनि, बराबरि आहिनि, त हिन जे करे थैंक यू अली। ऐं हिननि सां गॾु असांजो मोस्ट सीनियर, माना सम्झो त जॾहिं खां मां PTV ते आई आहियां त उहो बि तॾहिं खां PTV ते कमु थो करे। हूअं त ख़ैर अली रज़ा बि PTV ते जाम मूं सां गॾु कमु कयो आहे ऐं ॿियनि चैनल्स ते, पर जंहिंजो मां हींअर ज़िक्र करे रही आहियां उहो आहे असांजो तमामु प्यारो बहितरीनु इंसान बि ऐं असांजो सम्झो त शोबिज़ जो शहज़ादो बि रहियो आहे, एवरग्रीन, अहमद मेमन। अस्सलाम वालेकुम अहमद मेमन। वालेकुम अस्सलाम नजमा। नजमा न, तव्हां मूंखे छा चवंदा आहियो? बदा। असल में मुंहिंजो हिन सां प्यार जो नालो आहे 1992 खां वठी बदा। मां चवंदो आहियां हिन खे बदा। त मूंखे अॼु हिते अचण जो मौक़ो छा मिलियो, पर नजमा जे वालिद साहब जी जेका डेथ थी उन जे अफ़सोस जे लाइ असां हिते आयासीं। असल ॻाल्हि इहा आहे त सॼी ज़िंदगी असांजी पाण में गॾु गुज़री आहे ऐं गॾु ई रहिया आहियूं। 16 कलाक, अरिड़हं कलाक गॾु असां कमु कयो आहे, असांजी पंहिंजी फैमिलियुनि में एतिरो न रहिया आहियूं। हा, ऐं त असां ज़ाहिर आहे हिक ॿिए जे ॾुख सुख में कोशिशि कंदा आहियूं त वधि में वधि टाइम कढी असां उन्हनि में बि शरीक थियूं। हूअं त असां ज़ाहिर आहे दुनिया जे चकर आहिनि, पेट जा चकर आहिनि, माण्हू प्रोफेशनली हले थो, कमु करे थो गॾु, पर असांजो इहो फ़र्ज़ु आहे, असां हिन ते थोरो कोन करणु आया आहियूं। असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां कंहिं आर्टिस्ट वटि वञूं, भले पोइ 10 ॾींहं 5 ॾींहं 7 ॾींहंनि खां पोइ वञूं, पर वञूं ऐं हुन सां उज़र खाई करे अचूं, दुआ घुरी अचूं, हुनजो हाल अहिवाल लही अचूं। बाक़ी हूअं त माण्हू दुनिया जो हाल अहिवाल त टेलीफोन ते लहंदो रहे थो। अलाह ताला सभिनी खे पंहिंजे अमन अमान में रखे ऐं ख़ुशि रहनि। उन्हनि सां गॾु असां इहो सिर्फ़ु चवंदासीं त असां उन्हनि खे दुआउनि में यादि रखंदासीं, हू असांखे दुआउनि में यादि रखनि। तव्हां असांखे दुआउनि में यादि रखो, असां तव्हांखे दुआउनि में यादि रखंदासीं। वॾी महिरबानी अहमद। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे मां इहो ॿुधायां त अहमद जी इहा ई क्वालिटी आहे त हू जंहिंसां निभाईंदो आहे त निभाईंदो आहे। सो असां त ख़ैर निभाईंदे ई असां बि निभायूं पिया। ऐं अहमद मुग़ल साहब, उन्हनि बि मूंखे मैसेज करे कॉल करे पंहिंजो बाबा लाइ पुछो, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। ऐं महमूद मुग़ल साहब, उन्हनि स्पेशली फ़ोन कई ऐं उन्हनि चयो त मां अचां, पर ज़ाहिर आहे डिस्टेंस आहे, उहे हैदराबाद में रहंदा आहिनि, मां कराची में रहंदी आहियां, इन जे करे त उन्हनि मूंखे फ़ोन ते ई उहो कई, त मां उन्हनि जी बि शुक्रगुज़ार आहियां। त बि हाणे असां वटि एॾी प्यारी, एॾी सुहिणी, अहिड़ी सुलझणी अदाकारा बि आहे ऐं पाण इंसान बि ॾाढी सुठी आहे, मुंहिंजी तमामु सुठी दोस्त बि आहे। ऐं हाणे असां नई हिकिड़ी सीरियल करे रहिया आहियूं, में गॾु बि आहे फ़िज़ा मेमन। हाणे फ़िज़ा मेमन सां था ॻाल्हायूं। सॉरी, फ़िज़ा मलिक। अस्सलाम वालेकुम।
जीअं त नजमा मूंखे चयो त मां हुनजी इलाही प्यारी दोस्त आहियां। महिरबानी नजमा जी जो मूंखे एॾो प्यारु ॾींदी आहे ऐं हमेशह असां जिथे बि मिलंदा आहियूं, भले 10 सालनि खां पोइ मिलूं, पोइ बि हमेशह ईअं मिलंदा आहियूं त ॼण असां हमेशह गॾु रहंदा आहियूं ऐं हिकिड़ी फैमिली जा मेंबर आहियूं। बिल्कुलु असांजो फ़र्ज़ु पियो बणिजे त नजमा असां तव्हांजे बाबा जी डेथ ते अफ़सोस करणु आयासीं ऐं अचणु ज़रूरी आहे, छो त असां सभु गॾु कमु कयूं था त असांजी हिकिड़ी फैमिली आहे। असांखे फैमिली जे फ़र्दनि जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं बसि मां एतिरो ई चवंदसि त हमेशह ख़ुशि रहो ऐं थैंक यू फिज़ा, तव्हांजो इलाही प्यार आहे मूंसां ऐं हमेशह ईअं गुरुब असांजो रहंदो ऐं भले करे कमु न कयूं पर प्यार असांजो ईअं रहंदो। थैंक यू सो मच सभिनीनि जी महिरबानी। ही मूं वटि हली आया ऐं तमामु ख़ुशी थी ऐं तव्हां बि पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो, ईअं ई सब्सक्राइब कंदा रहिजो, लाइक कंदा रहिजो ऐं शेयर कंदा रहिजो। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।